लाडो आ जाओ। धीरज की वाइफ का नाम क्या है? हीर और धीरज आ जाओ भाई दोनों। हीर और धीर वाह। बोल गोदरी वाले जन श्याम की ओ मिंजा वैया लादा चल राजमानी से मिंजा वैया लादा चल राजमानी से चल राजमानी से तेरी रानी से चल मिंजा वैया लादा चल राजमानी से चल राजमानी से तेरी रानी से चल
हलवाई घर में गुलाया शिकार पूरी हलवाई घर में गुलाया पैसे लागी लाल मिठाई उठाया पैसे लागी लाल मिठाई उठाया गया चंद गुरे मान गया चंद गुरे मान मिठाई लाल चला राजमानी तेरे बिना लाल चला राजमानी तेरे चेन्नई जिंदगी घर में गुलाया चेन्नई जिंदगी जमालो सभिनी खे वधायूं धीरज ऐं हीर जी शादीअ जूं सभिनी खे करोड़ करोड़ वाधायूं अरब अरब वाधायूं घनश्याम की जय। बाबा वटि कोई वियो चईसि बाबा असांजो पुटु मंगाए ॾियो त बाबा पुछंसि त तव्हां कंहिंजो पुटु मंगायो आहे जो मां तव्हांजो पुटु मंगायां त चवनि था जीअं मंदिर वेंदा आहियूं ॾिसो पैसा खपंदा आहिनि त छा कंदा आहियूं पैसा वञी विझंदा आहियूं बरोबर तुम एक पैसा दोगे तो 10 लाख देगा त जेको बि कमु अगरि सिहत सुठी खपे त कंहिंजी सेवा वञी करो बराबर अगरि खपे माइटी थिए त वञी करे कंहिंजी माइटी करो जेको थींदड़ कमु हुजे हुनमें खंड में खीर वञी करे विझूं खीर में खंड वञी करे विझूं ॾिसां भई मां केरु केरु ॿुधे थो ध्यान सां बोल गोदरी वारे घनश्याम की ब्रह्म स्वरूप बाबा गेलाराम खंड करण ते टाइम लॻंदो माटी बि विझो खंड बि विझो बाबा हरदास राम सेवा मंडल में हर मंगल ते गेट टुगेदर थींदो आहे उते छोकिरा छोकिरियूं बायोडेटास खणी ईंदा आहिनि ऐं उते बि बाबा जी दया सां चङियूं 700 माइटियूं उते थी वयूं आहिनि बोल गोदरी वारे घनश्याम की शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे साइया मैं तेरा शुक्र करा 200 लगियां छोड़ पाइया मैं तेरा शुक्र
सब तो शुक्र करे बाबा जो केर तो करे माता रानी जो है बाबा जो सभी चवरायो शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा शुक्र करा तेरे साईया तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा तो लगियां छोड़ ते पाइया मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा दरबार बुलाया चरना विच लाया दर्शन दिखलाया आके अपनाया अहंकार मिटाया दीन जगाया धीरज उपजाया सन पार लगाया शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा दिन रात बसेरा पल पल में तेरा जब होवे हवेरा जब होवे सवेरा सुख दुख सब तेरा कुछ भी नहीं तेरा हर पल विच तेरा सरकार बसेरा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा सदा लगियां तोड़ने वालियां मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा संगीत सवाली रुतबा तेरा आली दुनिया दा वाली तेरी शान निराली मोती न कोई खाली कर कालज खाली वंदे खुशहाली जपती को संभाली शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे साईया मैं तेरा शुक्र करा लगियां छोड़ ते पाइया मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा घनश्याम की बोलो शिरडी के साईं बाबा की बोलो माता रानी की दया डिमांड करे भाई केड़ो ले अरे छाचे कुछ बोल गोदरी वरे घनश्याम की बाबल मस्ता केर मस्ता जब बाबा मस्ता बाबल मस्ता खेल मस्ता बोल गोदरी वरे घनश्याम की डांस तो करना पड़ेगा सभी मिली करे पहिरों तो मनड़ो बाबा सां लॻायूं पोइ वरी बाबा मस्ता मनड़ो मातो सां लॻायो दिल मातो सां लॻाई सतगुरु सावरा तोखे पाई मां सब कुछ पातो
स्वरूप बाबा गीला राम साहेब की जय। संगीता कोण होती ना? आई कधी आई थी तेव्हाची पेशंट लेटर्स वहील पेशंट लेटर के कमरे में जो पेशंट आहे कोण जिनके जिनके विश्वास आहे भई बाबा जे दर तां सभु कुझु मिलंदो आहे, सिर्फ़ पक्को विश्वास रखो। हिकु दफ़ो हिकु सेवादारी बाबा जो उन चङे टाइम खां बाबा खां घुरे पियो भई बाबा बरकत ॾे, त बाबा थोरो घटि ध्यानु ॾियनि पिया या ईअं चऊं अञा हुनजा कर्म न खुलिया हुया या हुनजी क़िस्मत अञा न खुली हुई।
त हाणे हिन भाई छा कयो, वरसी वारे ॾींहुं, हाणे बि 27, 28, 29, 30 तारीख़ जलगांव में वरसी आहे ऐं मथे महीने ये साॻियो तारीख़ूं पिंपरी साहिब में वरसी आहे, पिंपरी मंडली साहिब में 27, 28, 29, 30 तारीख़ 30 तारीख़ पलव पवंदो मथे महीने ऐं हिन महीने जलगांव में आहे। त बाबा जो इहो जेको सेवादारी हुयो चङा साल पहिरीं 50-60 साल पहिरीं बाबा संत कंवरराम साहिब जी वरसी चालू कई हुई। त ही सिंधी भाई गुरी गुरी थकी पियो बाबा खां, भई बाबा बरकत ॾियो या ग़रीबी मां ग़रीबी दूर करो, अमीरी ॾियो। त बाबा थोरो ध्यानु घटि पिया ॾियनि। हिन छा कयईं, ॿाहिरि जेके मस्ताना वेहंदा आहिनि, दरवेश फ़कीर वेहंदा आहिनि, उन्हनि जे लाइन में वञी करे वेही रहियो ऐं न चांहि वठे न नाश्तो वठे, कुछ भी खाधो भी न पियो खाए। त सभिनी वञी बाबा खे कंप्लेन कई हुई, बाबा ही सिंधी माण्हू ॾिसो दरवेशनि जी लाइन में वेठो आहे ऐं ज़िद ते वेठो आहे, पाणी भी नथो पीए। बाबा उथी करे पाण विया, भई असांजो शिष्य ॿाहिरि छो वेठो आहे। विया जॾहिं ॾिसनि त चवेसि छा खपई तोखे, चईसि बाबा अॼु त मां वठी वेंदोमांव, अॼु मूंखे बरकत ॾियो, मां जाम महिनत कई आहे, जाम ग़रीबी ॾिठी आहे। त बाबा खिलनि था, चई ही कहिड़ो नमूनो आहे वठण जो, भई ॿाहिरि ज़िद ते अची वेही रहियो आहे। बाबा अंदरां चांहि घुराई, पाण विधऊं बसी में चांहि ऐं हुनखे ॾेई करे चवनि था पी चांहि जी बसी, वञ हिन दर तां वसी। बोल जलगांव साहिब की। त बाबा मुख मां इहो वचन कढियो ऐं हुनजी सॼी ग़रीबी दूर थी वई ऐं अॼु उहे बाबा जी दया सां हरिया भरिया आहिनि ऐं सॼो हुननि जो परिवार उते जलगांव साहिब में अची करे बाबा जी सेवा कंदो आहे। जलगांव साहिब जी सेवा, जलगांव साहिब जी मंडली ॾिसण जहिड़ी आहे ऐं जेतिरा माण्हू बि अॼु ताईं वरसी ते विया आहिनि, केर बि ख़ाली हथ न आयो आहे। सभई बास बास ईंदा आहिनि, भई इहा बास पूरी थींदी त अॻिले साल ज़रूर ईंदासीं ऐं हर साल अधु पिंपरी बि वेंदी अथव हुते। ऐं सभिनी बाबा खे प्रॉमिस कयो आहे, भई जेतिरी बि बरकत आहे उन्हनि वटि बाबा जी ॾिनल, उन मां पती ज़रूर कढंदा बाबा जी। बाबा चवंदा ॾिसो फल खाऊं था, अगरि फल सॼो खाई छॾंदासीं ऐं बिज वरी न पोखंदासीं त वरी फल मिलंदा न मिलंदा। फल खाइणो आहे त बिज खे वरी पोखणो आहे। त बाबा जेका बरकत ॾियनि था उन मां थोरो हिसो, भले 1%, 10% बाबा जी पती कढी करे उते सभई जलगांव साहिब में ॾेई ईंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा जेतिरा बि ग़रीब हुया पहिरीं पिंपरी में, उहे बाबा सां जुड़ण खां पोइ सभई मालो माल थी विया आहिनि। सभिनी खे पूना जी बि ॻाल्हि ख़बर आहे, देव दीदी वारनि जी, कंहिंखे कंहिंखे न ख़बर आहे, ख़बर आहे न, कंहिंखे न ख़बर आहे, उहा हथ मथे करे, तव्हांखे न ख़बर आहे। अच्छा, हेतिरो सिर्फ़ रूम हुयुनि, जेतिरा हाणे रूम में वेठा आहियूं न हुनमें 12 ॿार हुया। त बाबा वटि वेही चईसि बाबा मां जाम ग़रीबी ॾिठी आहे। त बाबा हथ में 3 पैसा ॾियनिसि था, चयूंसि एतिरो ॾींदासीं जो तव्हांजूं 7 पीढ़ियूं बि खाई न सघंदियूं, पर 3 वचन ॾियो। पहिरियों वचन कि केर बि घर मां ख़ाली पेट न वञे। ॿियो वचन, जेको तुंहिंजे घर में मोकिलींदासीं वंडे विराए खाईंदव। ऐं टियों, अॼु खां वठी भाईवारी, तुंहिंजी ऐं मुंहिंजी भाईवारी। त माता इहे 3 वचन ॾिना। बराबरि हुननि जे घर में पहिरीं रुपया ईंदा हुआ, वरी डॉलर्स अचण चालू थी विया। ऐं जेका पती रखियऊं बाबा जी, भई बाबा जो हिसो जेको कढी रखियऊं, उन मां इहो वाघोली जो प्लॉट वरतल आहे, उन मां इहो वाघोली मंदिर ठहियो आहे। बोल गोदरी वाले घनश्याम की। त सिर्फ़ वचननि ते हलूं, गुरुअ में विश्वास रखूं, कहिड़ो बि गुरु हुजे पर पक्को विश्वास रखूं। बाबा चवंदा हुआ पीर कर एतिरा जेतिरा रिलीअ में थई चित। जॾहिं रिली ठाहींदा आहियूं त नंढा नंढा टुकड़ा गॾे करे ठाहींदा आहियूं, गणे सघंदा आहियूं उहे केतिरा आहिनि। त बाबा चए थो एतिरा पीर करो, जितां सॾु मिलेव उते हली वञो। बाबा पाण सभिनी मंदिरनि में वेंदा हुआ ऐं सभिनी मस्जिदनि में बि वेंदा हुआ बाबा, भई अलाए किथां कॾहिं बरकत थिए या कॾहिं महर अलाए किथां थी वञे। उते वञी करे साफ़ सफ़ाइयूं करे ईंदा हुआ, सेवा करे ईंदा हुआ। त पीर कर एतिरा जेतिरा रिलीअ में थई चित, सिर ॾे हिकिड़े खे बाक़ी कर मित। भई हिक सां पक हुजे, जुड़ियल हुजो, पर ॿियनि जॻहनि ते हाणे कॾहिं सम्झो बाबा जो सत्संग कान्हे, असां फ्री हूंदा आहियूं, असां हली वेंदा आहियूं बाबा साधू आसवानी सत्संग में या ॿिए कंहिं सत्संग में। त जीअं जीअं जितां सॾु अचे उते
हली वञो, सिर हिकिड़े खे ॾियो, बाक़ी कर मित, माना ॿियनि सां बि निभायो, सिर हिकिड़े खे ॾियो। बोल गोदरी वारे घनश्याम की, ओ बाबल मुंहिंजो मस्त आ, दयालू जबरदस्त आ, इहो चोले वारो मस्त आ, ओ बाबल मुंहिंजो मस्त आ, इहो चोले वारो मस्त आ, दयालू जबरदस्त आ, रखत मुंहिंजे बाबल खे, ओ रखत दरगाह वारे खे, ओ रखत मस्जिद वारे खे, ओ रखत दीन वारे खे, साईं जी जय कर, नची टपी जय कर, साईं जी जय कर, नची टपी जय कर, और मीठा बरन कर, आया आयो तुझे दयालु बाबा दया कर, हमारा बाबल बाज कर, मेहरबान जय कर, ओ बदली बाबा बदल कर, ओ रखत मुंहिंजे बाबल खे, ओ रखत दरगाह वारे खे, ओ बाबल मुंहिंजो मस्त आ, ओ चोले वारो मस्त आ, ये दाड़ीअ वारो मस्त आ, ये दाड़ीअ वारो मस्त आ, मस्त 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 मस्त, रखत मुंहिंजे बाबल खे पाणे पूरी कढो, ओ रखत दरगाह वारे खे, ओ रखत दिलीअ वारे खे, ओ रखत दरगाह वारे खे, ओ रखत जोतन वारे खे, ओ बाबल प्यारा तुंहिंजी आहियां, तुंहिंजी आहियां, तुंहिंजी आहियां, दरगाह वारा तुंहिंजी आहियां, ओ चोले वारा तुंहिंजी आहियां, मां गोली वारा तुंहिंजी आहियां, ओ नेक बाबल तुंहिंजी आहियां, ओ तेरी आहियां बंदी आहियां, ओ गंदी आहियां बंदी आहियां, ओ तुंहिंजी आहियां, तुंहिंजी आहियां, तुंहिंजी आहियां, तुंहिंजी आहियां, बाबल प्यारा तुंहिंजी आहियां, ओ दरगाह वारा तुंहिंजी आहियां, ओ मागोली वारा तुंहिंजी आहियां, जिए जिए दरगाह वारो जिए, ओ मुंहिंजो बाबल प्यारो जिए, मुंहिंजो
गोदरी वाले घनश्याम की। अभी धीरज एक भजन बोलेगा मम्मी के लिए, बोलोगे ना? हम बोलेंगे, आप एक्टिंग करोगे, ठीक है? आपके एक्शंस देखेंगे। बोल गोदरी वाले, आओ मम्मी कहाँ है? धीरज की मम्मी, चाची, मासी, सब लोग आ जाओ, सब लोग उसको आशीर्वाद भी दो। भरत ना आयो, आ जाओ। भरत है उनकी वाइफ, आइए। देखो राइट टाइम पे देखो। बोल गोदरी वाले घनश्याम की। धीरज अभी मम्मी के लिए गा रहा है, और जो नई बहू आ रही है वो भी सास के लिए गा रही है। तू कितनी अच्छी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ये जो दुनिया है वन है कांटों का, ये जो दुनिया है वन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, ओ अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई। मैं मुस्कुराया तू रोई, मेरे हंसने पे, मेरे रोने पे तू बलहारी है। सारी सारी रतिया मेरी नितिया में, अपनी नितिया में, मेरी नितिया में, अपनी नितिया में सोने वाली है। ओ माँ, ओ माँ, बच्चों की जाती है। वो होते हैं किस्मत वाले, जिनकी माँ होती है कितनी सुंदर है, कितनी शीतल है, कितनी शीतल है प्यारी। गुरु जी सेवा करो मंदिर में अच्छी, लेकिन घर में बुजुर्गन जी माता पिता जी सेवा करो। जेस ताईं उन्हनि जी सेवा न कई आहे तेस ताईं दरबार साहिब में भी सेवा कबूल न पवंदी। त सभई मिली करे चवरायो, ऐं सिर्फ चवरायो भी न, उनखे फॉलो भी करो। उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार है। उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से। मुझको तो 56 भोग लगाते हो, माँ को एक रोटी
जीवन को तो धिक्कार है, करता ना उनको ही मिलता ही दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। ऐसी बेटे को तो धिक्कार है, करता ना अपनी माँ से उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। मुझको तो अपने घर में, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। ऐसा अगर मुझको ना स्वीकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको तो मिलता है, करता जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। माता को छोड़ आता है वृद्धाश्रम में, और फिर भी माँ देखिए क्या कहती है, आजा मिलने को अपना तरसी है, तुझसे मिलने को ही माँ मरती है। आजा मिलने को अखियाँ तरसी है, तुझसे मिलने को ही माँ मरती है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। बेशक तू मेरा फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। जयकारा शेरावाली दा, बोल सांचे दरबार की। ॾिसो धीअ चवंदा आहिनि हमेशह लाइ धीअ हूंदी आहे। वीचारी न्याणी खे रोइण अची वियो, असांखे यादि बि न हुई भई हुनखे सॾु करूं। पाण ई अची करे माता जे भॼन ते रोइण चालू। बोल गोदरी वारे घनश्याम की, आज के आनंद की। हिकु आयोलाल जी धुनी था लॻायूं, सभई नचो। जेके जिन पेर न खयो आहे हाणे खणो आख़िरी भॼन ते। हा, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, सभई चओ लाल झूले लाल झूले। ओ आयो लाल बहिराणे वारो, शादीअ वारो, ओ देवनि वारो, ओ गारो गारो, जंहिंखे पल ईंदो जंहिंजी मेहंदी ईंदी, ओ लखण वारो, जंहिंजो सेवण वारो, ओ लाल झूले लाल झूले। लाल झूले लाल झूले, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले
रही हूँ डंके की चोट पर मंदिर बनेगा बाबा का एक मोड़ पर मंदिर बनेगा बाबा का एक मोड़ पर आएंगे पैसे वाले जोगी बाजार कर आएंगे पैसे वाले जोगी बाजार कर आएंगे महाराजा यहाँ बाजार कर आएंगे महाराजा यहाँ बैठे रहेंगे जन्म में बाबा हरदास राम साहिब खे मनाइण सवलो न हूंदो हो। सवलो कंहिंजे घर न वेंदा हुआ। पाकिस्तान में भी जॾहिं सॾे ईंदा हुआ बाबा खे त जंहिंजे घर ॾिसो पाण ईंदा हुया बाग ईअं उहे ॿुधाइण पई ॻाल्हि हाणे भई जेके मनाए ईंदा हुआ उन्हनि जे घर न वेंदा हुआ, जेके न मनाए वेंदा उन्हनि जे घर पाण ई पहुची वेंदा हुआ। त उहे दिलनि जा कनेक्शन ॿुधंदा हुया बाबा हरदास राम साहिब। बोल गोदरी वारे घनश्याम की। हाणे भी सभई वेही करे हिकु कथा ॿुधो बाबा जी। गणपतियुनि में हाणे गणपतियुनि में कंहिं माता सत्संग करायो हिते साई एमरल्ड बिल्डिंग में। त जीअं अञा सत्संग हले ई पियो त हुनजी धीअ अची करे चएसि थी माना जीअं सत्संग पूरो थियो त अची करे ॿुधाए थी उहा छोकिरी चए थी मुंहिंजी सिंगापुर जी वीज़ा ई न पई थिए। अॼु असांजे घर में बाबा जो सत्संग थियो आहे ऐं अॼु ई मुंहिंजी वीज़ा अची वई आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। ऐं ॿी हिकु मीना दीदी आहे उन्हनि सत्संग करायो भई 4 सालनि खां वॾे पुट खे ॿार न वेठो थिए त हुनजे घर में अप्रैल में सत्संग थियो ऐं अगस्त में वरी फोन आयो चई मां बाबा खां हिकु ॿार घुरियो, मुंहिंजी 2 नुंहरियूं जेके आहिनि उहे ॾींहंनि आहिनि, हाणे गोद भराई जो वरी सत्संग करो। वरी अगस्त में गोद भराई जो सत्संग थियो। हिननि जो बि बासल हुयो भई धीरज जी शादी थिए त बाबा जो सत्संग। जीअं हिते आयासीं बाबा जो स्वरूप खणी करे त लाइट ई बंद हुई। अञा स्वरूप रखियोसीं ऐं लाइट अची वई। बोल गोदरी वारे घनश्याम की। सभई मिली करे बाबा खे अरदास करो त सभिनी खे बाबा गुज में गंढे जेके बि हिते टाइम कढी करे आया आहिनि सभिनी जे मन जूं मुरादियूं बाबा पूरियूं करे। त सभई गॾिजी करे हिकु पलव पायो। पंहिंजे बचड़नि ते कर आसीस, सब जे बचड़नि ते कर बाबल मां तोखे सभई चवंदा रहियो बाबल मां तोखे घर में घुराई दस कर बाबा मोते बख्शी
तोखे घर में घुराईंदस, तोते चोला चढ़ाईंदस, बाबल मां तोखे घर में घुराईंदस, साईं मां तोखे घर में घुराईंदस। ओ जोड़े जी जोड़ बाबा तो ही जोड़िया, तू ही निभाईंदे नंगड़ो। जोड़े जी जोड़ बाबा तो ही जोड़िया, तू ही निभाईंदे नंगड़ो। खिलंदो ॾिसां तिनके ख़ुशीअ में, बाबल खपे तुंहिंजो हथड़ो, मुंहिंजा सतगुर खपे तुंहिंजो हथड़ो। तोते चांवर झुलाईंदस, बाबल मां तोखे घर में घुराईंदस, तोते चांवर झुलाईंदस, बाबल मां तोखे घर में घुराईंदस। ओ पल पल जो राखो तू ही बाबल आ, रग रग जो तू राखो। पल पल जो राखो तू ही बाबल आ, रग रग जो तू राखो। विघ्न पवे न तिनके कॾहिं बि, दुश्मन ते रहता को, बाबा दुश्मन ते रहता को। मुंहिंजा सत्संग कराईंदस, बाबल मां तोखे घर में घुराईंदस, बाबा जा सत्संग कराईंदस, बाबा मां तोखे साईं मां तोखे घर में घुराईंदस। पंहिंजे बचड़नि ते कर आसीस, सब जे बचड़नि ते, बाबल मां तोखे घर में घुराईंदस, साईं मां तोखे घर में घुराईंदस। बोल गोत्री वारे घनश्याम की, बेली पलाचे पाई लाल, ओ तिंजा खावंद खाली न करें। दर तिंजा सुबर भरिया लाल भरिया ही आहे, अज आसाऊं आही, अज बाबारी हरि नाम जा। अजन जो आश करे अज तो वट घोट घणा, ॿिया बि दातर देह में दादों में मर्द मणिया, ॿिया जोशी चुंग घणा। हो तू त कायम आ कल जुग में, कायम आ कल जुग में, दाता कायम तुंहिंजा कम, उतारी हर वाह को लाल बेली गाहूं लाही गम। हाणे रखंदे लाज शर्म, हो डकी असाण गुज़ार तूं। लालण लालण मां करिया मुंहिंजो लालण कहिड़ी कुंड, मां ॿारियां थी लकड़ियूं मुंहिंजो लालण ॿारे बुंड। लालण मुंह में कहिड़ी हुंड, हो तूं लिकी वेठे लाट में। झूलण तुंहिंजे दर ते आहे चोहारनि जो
खेला जे साली पंहिंजे दरजा हे मुंहिंजा लालल जा लाल हे मुंहिंजा जलगांव वारा घोट ओ मुंहिंजा रिलीअ वारा साईं सब जा पलाव अघाई सब जूं आशूं पुॼाई बेड़ा बने लाई छो त अजब तूं अजाब तूं अजब तेरी वॾियाई लख आवन लख जावन लख खड़े है सवाली निर्धन खे धन देखावंद निपुत्रियां को पुत्र देखावंद कुंवारे मंगाए मंगलन खे मोड़ बधाए परलन जा पींगड़ा लोड जिनखे ॾिना अथई तिन खे बख़्श जिनखे न ॾिना अथई तिन खे ॾेई सिकलाए छो त तूं लालो लाल रतो वथे मिरंग में किरोड़े करे केतिरा तूं त नालायक निहाल हाणे जाॾे करे ख़याल से बि रंगी पंहिंजे रंग में बोल गोदरी वारे घनश्याम की जय सभिनी संतन महात्मान की आयो लाल कयो आज के आनंद की सभी संतन महात्मान की जेको चवंदो झूलेलाल प्रेम से बोलो जय माता दी सुभाणे वरी सत्संग आहे सुभाणे न परीहं आहे सत्संग छंछरु ॾींहुं गणेश बर्तन भंडार जे साम्हूं साई सफायर बिल्डिंग में ऐं उन खां पोइ वरी साई एमरल्ड उते माता जी चौकी बि आहे 5 खां 7 ॿई ॾींहं सत्संग 5 खां 7 बोल गोदरी वारे सॼी संगत खे विनती आहे जीअं अॼु आया मंडलीअ ते छंछरु ॾींहुं बि अचो आर्तवार ॾींहुं बि अचो हाणे उहो नंढो डिस्टेंस आहे जल्दी पहुची वेंदा ऐं उते रिक्शाऊं फटाफट मिली वेंदियूं आहिनि बराबर मंदिर मां उतां हलंदा बोल गोदरी वारे घनश्याम की चादर देने विजय ने मिनी के साथ का शाल में तो उनखे धीरज खे उनजी वाइफ खे सॾु करो चादर में हिकिड़ी धोता हीर खे तीर ऐं हीर खे हा न न असां वटि ठाहे मंडली जी उहा मंडली जो पखर तन पखर आजा दी मासी ये थैली में कढी जोस मासी ओ इते थैली में जोस या थैली ॾिनी मां न इन में जोस आई है बोल गोदरी वारे घनश्याम की दिल्लीअ वारा राम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाम जलगांव वारा जान मूंखे पंहिंजी चादर में ढक जाम चादर में ढक जाए तेरा पंहिंजे कदमनि में ढक जाए चादर में ढक जाए तेरा पंहिंजे रख जाए बोल गोदरी वारे घनश्याम की जिन जिन गायो हाँ सभई मंडली में अची करे वठन हाणे हिननि ॿिन्ही जे लाइ आया इहे सभु मंडली अचनि मंडली गायूं जेके जेके हिते 2 कलाक बाबा जे अॻियां वेठा आहिनि सभई चादर में ढकियल वेठा आहियो न रिलीअ वारा राम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए चादर में ढक जाए तेरा पंहिंजे कदमनि में ढक जाए चादर में ढक जाए तेरा पंहिंजे कदमनि में ढक जाए जलगांव वारा जान मूंखे पंहिंजी जलगांव वारा जान मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए
सभिनी खे जेके जेके बाबा जी छत्र छाया में वेठा आहिनि, बाबा जी चादर एतिरी वॾी आहे जो सभिनी खे ढके वेठो आहे। चवंदा आहियूं हिकु भॼन में, कहिड़ो भॼन चवंदा आहियूं? तुंहिंजा न नसीबन वारी जलगांव जी धरती, बागन वारी पिंपरी जी धरती, बाबा हसरा वॾी हस्ती, बाबा के लाला वॾी हस्ती, जंहिंजी चादर एॾी वॾी ढकियो वेठो आहे सबके, जंहिंजी चादर एॾी वॾी ढकियो वेठो आहे सबके, सची छाया सची शक्ति, सची छाया सची शक्ति, बाबा आहे वॾी हस्ती, आहे वॾी प्रसाद वठी पिंकी सां हिकु ॼणी वञे, पिंकी वञे वेठी रिक्शा में। हाँ रिक्शा में रिक्शा में वञे वेठी, वञणु खपे। प्रसाद विरायो। ॿुध न गीता, हे ट्रेन में वेंदा 8 बजे तो ट्रेन आहिनि है न, तव्हां 8 बजे वे न, 8 वारी लोकल में बि वञी सघंदा आहिनि। वे हा हे बि हा असांखे ॿुधाया न, मां 2-3 ॼणियूं ॾियारी आहे लोकल में।